दोस्त सब मतलब भी न होंदा, के वीचारा मजबूर भी होंदा, जेके मजबूर थी तव्हां ॾे उमेद खणी ईंदा। उन्हनि जी उमेद खे पूरो कर। जीअं ताक़त अथई, जीअं ताक़त न आहे त उन सां कुलो कुले सां मिलाए बीह करे कंहिं ॿी जाइ ते वञे। इहा बि सुन्नत रसूल। काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जो सभिनीनि खे बराबरि नज़र सां ॾिसंदा। तूं हिकु ख़ुशनसीब इंसान आहे, हज़ार जी तादाद में रब पाक तोखे ई चूंडियो, जो को इंसान पंहिंजी इज़त तरी ते खणी तोखे सवाल थो करे। उन जे सवाल खे अहमियत ॾिजे ऐं उन जे सवाल खे पंहिंजे अंदर में दफ़न करे छॾिजे। यादि रखिजे, अल्लाह रब ज़ुल जलाल इन वक़्त बि तो इंसान खे आज़माईंदो। अल्लाह जी आज़माइश में कॾहिं बि हेर फेर न कजे। काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके तव्हांजे आॾो सवाल खणी ईंदा आहिनि, वरी उन्हनि जे सवाल खे ज़लील ऐं ख़्वार बि कंदा। हिन हुन जाइ ते बि फैलाईंदा त हाणे फ़लाणो शख़्स मूंॾे आयो सवाल खणी। यादि रखे इंसान, इन करण सां बि तुंहिंजा ॿ नुक़सान थींदा। हिकु माली नुक़सान, ॿियो अचानक को ख़ौफ़नाक वाक़ियो ॾिसो। इन्हनि ॿिन्हिनि खां बचणु चाहे थो त अॻिले जे ऐब खे पाण वटि दफ़न कजे। अल्लाह रब ज़ुल जलाल गफ़ूर रहीम आहे, तोखे बि महफ़ूज़ रखंदो। अल्लाह जे ॾिने मां अॻिलनि जी मदद कयो, रब तव्हांजी मदद कंदो। यादि रखो, हमेशह दोस्त मतलबी न हूंदा, के मजबूर बि हूंदा जेके मजबूर थी पंहिंजी इज़त तरी ते खणी तव्हां सां सवाल कंदा। जॾहिं तव्हांखे ताक़त आहे अॻिले जे सवाल खे पूरे करण जी ताक़त आहे त उन जे सवाल खे पूरो कजे। जीअं ताक़त न अथई त ख़ामोशी अख़्तियार कजे। उन जी लखनि ऐं करोड़नि जी इज़त थी सघे मतां तोखां वधीक उन जी इज़त हुजे जेको मजबूर थी करे तोखे सवाल थो करे। अल्लाह रब ज़ुल जलाल वल कराम गफ़ूर रहीम आहे, बेपरवाह बादशाह आहे। अल्लाह कुदरत रखण वारो आहे, तो मां वाक़िफ़ आहे। तूं उन जी भले हूंदे सुंदे बि अगरि मदद न कंदे न कर, पर उन खे अहिड़े सुहिणे तरीक़े मुतमिन कजाए जो उहो इंसान तोखां ख़ुशि थी उथी हले वञे। अहिड़ो मुंहुं न कजाए जो उहो इंसान तोखां उथी वञे त ग़मगीन चहिरो करे रस्ते में सोचींदो वञे। काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजी इज़त तरी ते खणी तव्हांखे सवाल त कंदा, पर उन्हनि जो सवाल पूरो न थींदो आहे त उहे वीचारा विख ते पंहिंजे दिमाग़ में 2 पॉइंटियूं रखंदा त काश मां हिन खे इहो सवाल न कयां, त काश मां हिन खे ईअं न चवां। ॿी पॉइंट कहिड़ी आहे? उहे इंसान ख़ुदा जो कसम अखियुनि मां पाणी बि वाईंदा। मां हक़ीक़त थो ॿुधायां, अल्लाह रब ज़ुल जलाल गफ़ूर रहीम बि आहे त वाहिदुल क़हार बि आहे। गफ़ूर रहीम तॾहिं थींदई जॾहिं अॻिले इंसान जी इज़त पंहिंजो पाण वटि महफ़ूज़ रखे। वाहिदुल क़हार तॾहिं थींदई जॾहिं हिकिड़े जी तूं मदद कई बि न, फिर बि उन जी इज़त खे लीलाम की हिन हुन जाइ ते उछली त यादि रखजांइ, ॾियण वारो बि त रब ते, वापसि वठण वारो बि रब ते। काफ़ी इंसान उहे बि ॾिठा जेके बाक़ाइदे ख़ुशि तरीक़ सुठी ज़िंदगी गुज़ारींदा, उहे अचानक माली तंगी में अची विया। इन्हनि खां अगरि हिस्ट्री पुछा कंदो त उन्हनि जी हिस्ट्री में बि इहे मोड़ घणा आयल हूंदा। कहिड़ा? इन्हनि ॾे के अहिड़ा इंसान सवाली आया हूंदा जिन जा सवाल पूरा न करे सघिया, सवाल पूरे करण जे बदिले उन्हनि जी इज़त खे लीलाम करे छॾियो।
मां इन ॻाल्हियुनि ते छा हिकु मिसाल थो बीहारियां। मिसाल इहो थो बीहारियां जेके माशरे में अॼु असां वटि हरकतियूं हलनि थियूं इहे बंदि थियणु घुरिजनि। इहे तव्हांजी ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जूं मोड़नि खे रोकीनि थियूं। तव्हां उन मोड़ ते न ईंदो जे मोड़ में अॼु ॿिया तव्हां अखियुनि सां था ॾिसो। मुंहिंजे हक़ ऐं सच जी ॻाल्हियूं हूंदियूं, मां कॾहिं बि ग़लति ॻाल्हि का बि न कई। अलाह तव्हांखे असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब पाक पंहिंजे गंज मां एतिरो ॾे जो असां अॻिलनि जी मदद कई। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम तव्हां जूं परेशानियूं तकलीफ़ूं ॾुख सभु दूरि कंदो। बेरोज़गारनि खे अलाह पाक रोज़गार अता कंदो। बे औलादनि खे अलाह पाक औलाद अता कंदो। जेके अस्पतालनि में बीमार उन्हनि खे अलाह पाक शफ़ा अता फ़रमाए। जेके तकलीफ़ ऐं मुश्किलातुनि में रब ज़ुल जलाल वल इकराम उन्हनि जे मथां रहम फ़रमाए। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।